सिरासे ने तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। हलीम आदिल शेख चयो आहे त गिलगित जे अवाम तब्दीली जे हक़ में वोट ॾिनो आहे। बदउनवानी जो ख़ात्मो ऐं कानून जी हुक्मरानी वज़ीर आज़म जो मिशन आहे। PDM जो मक़सदु लुटियल दौलत जो तहफ़ुज़ करणु आहे। हिकु भेरो ॿीहर नासिन तव्हांखे आगाह कयूं पिया। हलीम आदिल शेख चयो आहे त गिलगित जे अवाम तब्दीली जे हक़ में वोट ॾिनो आहे, जॾहिं त बदउनवानी जो ख़ात्मो ऐं कानून जी हुक्मरानी वज़ीर आज़म जो मिशन आहे। हलीम आदिल शेख जो इहो चवणु आहे त PDM जो मक़सदु लुटियल दौलत जो तहफ़ुज़ करणु आहे। हिकु भेरो ॿीहर नासिन तव्हांखे आगाह कयूं पिया। हलीम आदिल शेख चयो आहे त गिलगित जे अवाम तब्दीली जे हक़ में वोट ॾिनो आहे। बदउनवानी जो ख़ात्मो ऐं कानून जी हुक्मरानी वज़ीर आज़म जो मिशन आहे। हलीम आदिल शेख जो इहो चवणु आहे त PDM जो मक़सदु लुटियल दौलत जो तहफ़ुज़ करणु आहे। हिकु भेरो ॿीहर नासिन तव्हांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर खां हलीम आदिल शेख गिलगित बल्तिस्तान जी चूंडुनि जे हवाले सां चयो आहे त गिलगित जे अवाम तब्दीली जे हक़ में वोट ॾिनो आहे। बदउनवानी जो ख़ात्मो ऐं कानून जी हुक्मरानी वज़ीर आज़म जो मिशन आहे। PDM जो मक़सदु लुटियल दौलत जो तहफ़ुज़ करणु आहे।